बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊना रब्बहुम बिलगदाति वल अशी युरीदूना वजहहु वला तअदु ऐनाका अन्हु। इंसानन जी महफ़िलूं उन्हनि जूं कचहरियूं उन्हनि सां रिहाणियूं उन्हनि जी महफ़िलुनि में वञणु वॾी सआदतमंदी आहे। न रुॻी उन जी महफ़िलुनि में वञणु सआदतमंदी आहे, बल्कि अल्लाह जे बाननि अल्लाह जे प्यारनि जे आस्थाननि ते बि वञणु वरी नेमत आहे। ग़ालिबन गुज़िरियल जुमे ते मूं तव्हांखे ॿुधायो त अल्लाह जे वलीअ जे आस्थाननि जा तव्हांखे मूं शान ॿुधाया। क़ुरान मजीद जे अंदर रब करीम इरशाद फरमायो आहे, सूरत कहफ आयत नंबर 28, रब करीम इरशाद तो फरमाए वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन। हाणे ये सूरत कहफ माना गार वारी सूरत। कहफ माना दज्जाल अहिड़ो फितना घर हूंदो जो हीअं हिकिड़े हथ में जन्नत खणी हलंदो, हिकिड़े हथ में दोज़ख खणी हलंदो। जेके मञंदसि उनखे जन्नत में विझंदो। हीअं ज़मीन खे हुकुम ॾींदो त ज़मीन गाह फुटा, बीठो हूंदो गाह ज़मीन मां ईअं निकिरंदो वेंदो जो गोॾनि ते वञी पहुचंदसि। अहिड़ो फितना घर हूंदो। अहिड़ा फितना उन सां गॾु हूंदा जो साईं करीम था फरमाइनि त उनखे हिकिड़ो गॾु हूंदो ॿिनि सिंगनि वारो जो ॿ हूंदसि कन वॾा हूंदसि गॾ जा, जंहिं ते चढ़ी हीअं सॼी दुनिया जो सैर कंदो। हिकिड़ो सैर 40 ॾींहंनि में कंदो, हिकिड़ो सैर हिकिड़े ॾींहं में बि करे ईंदो। तव्हां छा था सम्झो त उहा सवारी का सवारी हूंदसि न, जेका हिकिड़े ॾींहं में सॼी दुनिया घुमी अचे, उहा बि त का सवारी हूंदी न। अल्लाह जे नबीअनि अल्लाह जे बाननि दज्जाल जे फितननि खां पनाह घुरी। ऐं मुस्लमाननि खे बि हुकुम आहे त जॾहिं बि दुआ घुरो त अर्ज़ु कंदा आहिनि मौला मूंखे दज्जाल जे फितननि खां बचाए। पुट हे ॾिसो था, हे अॼुकल्ह ॻाल्हि का मशरिक़ मां थी उभरे त मग़रिब ताईं सभिनी, शुमाल मां थी उथे त जुनूब वारनि ताईं ख़बरूं पहुची थी वञनि। का शइ ॻुझी नथी रहे, का शइ लिकल नथी रहे, हर शइ खे ॻाल्हि मञा ॻाल्होड़ो ठही थो वञे हलियो। इहे हिन महिल जूं कारसाज़ियूं। सोचो त जेको हीअं गाह खे चवंदो त फुट त फुटणु शुरू थींदो, मींहं खे चवंदो वस त वसणु शुरू थी वेंदो। सम्झो था? सो इहा सूरत कहफ जेको तिलावत कंदो अल्लाह ताला उनखे दज्जाल जे फितननि खां बचाए। साईं करीम फरमाए त दज्जाल ईंदो त मुंहिंजी उम्मत ते हिकिड़ो वक़्तु अहिड़ो ईंदो जो हुनजे मथां फितना मींहं जा फुड़ा जीअं किरंदा आहिनि हेठि, मुंहिंजी उम्मत ते ईअं फितना किरंदा। उन महिल मुंहिंजी उम्मत वारनि खे जे लाइ भलो आहे त वञी जबलनि गारनि में लिकी विया, जबलनि गारनि में। ऐं हिन सूरत जो नालो आहे सूरत कहफ, यानी गार वारी सूरत। ऐं साईं करीमन फरमाए कंदो यानी इहो अल्लाह जे गार में अची वियो, अल्लाह जे ढक में अची वियो, फितननि खां बची वेंदो। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिन सॼी सूरत में अल्लाह ताला पंहिंजे वलीअ जो शान ॿुधाए। सूरत कहफ जे अंदरि यानी इहा सूरत सूरत कहफ मां हिकिड़ी मुराद बुज़ुर्गनि हीअ वरिती आहे त तव्हां अल्लाह जे वलीअनि जे लड़ लॻी वञो, कढ लॻी वञो, उनजे पुठियां लॻी वञो। इहे अल्लाह जा गार अथव तव्हांखे फितननि खां बचाए छॾे। जीअं अल्लाह जे नबीअ फरमायो त फितना जीअं अचनि त तव्हां जबलनि गारनि में लिकी वञो। हिन सूरत मुंहिंजा मुराद, हिन सूरत जे पढ़ण जो बि हुकुम आहे न, त इन मां मुराद इहा आहे त तव्हां अल्लाह जे वलीअनि जो ज़िक्र कयो।
अल्लाह जे वलीअ जो ज़िक्र कयो, यादि कयो, अल्लाह जे वलीअ जे वेझा थियो त तव्हां जे मथां अल्लाह पंहिंजी रहमत जा वॾा वॾा मींहं वसाईंदो। सूरत कहफ जी आयत नंबर 28 जेका मूं तिलावत कई, इन सगोरी आयत में रब करीम इरशाद फरमायो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन, पंहिंजे जीअ खे, पंहिंजे नफ्स खे, पंहिंजी जान खे उन्हनि सां वञी मिलाए, उन्हनि सां वञी उन्हनि वटि वञी टिकाए, उन्हनि सां वञी पंहिंजो पाण खे रलाए, मअल्लज़ीन उन्हनि सां, उन्हनि माण्हुनि सां वञी मिलाए, यदऊन रब्बहुम जेके पंहिंजे रब खे सॾनि था, यदऊन सॾनि था रब्बहुम पंहिंजे मालिक खे, पंहिंजे ख़ालिक खे, पंहिंजे अल्लाह खे, यदऊन सॾनि था, दुआऊं घुरनि था, जेके घणियूं दुआऊं घुरनि था, यदऊन सॾनि था पिया पंहिंजे मालिक खे, उथंदे वेहंदे हलंदे घुमंदे फिरंदे, कचहरियुनि में, यारनि में, दोस्तनि में, दुश्मननि में, पहचनि में, परायनि में, सफ़र में, हज़र में, समुंड हुजनि, खुशकियूं हुजनि, आलियूं हुजनि, तरियूं हुजनि, जिथे बि अल्लाह जा बाना हूंदा आहिनि, यदऊन रब्बहुम उन्हनि जी निशानी इहा आहे जो उहे हर वक़्तु पंहिंजे मालिक खे यादि, यदऊन सॾनि था रब्बहुम पंहिंजे मालिक खे। कीअं था सॾनि? बिल ग़दात वल अशी, सुबुह जो बि शाम जो, माना उनजी का सुबुह ख़ाली न आहे, उनजी शाम बि का ख़ाली न आहे। तव्हां वञी पंहिंजो पाण खे अहिड़नि अल्लाह वारनि सां टिकायो। इहो हुकुम आहे, अल्लाह जो हुकुम आहे। जे चाहियो था त फितननि खां बची वञो, चाहियो था त आज़माइशुनि खां बची वञो, चाहियो था त ॾमर खां बची वञो, अल्लाह जे अज़ाबनि खां बची वञो, चाहियो था त अल्लाह तव्हांजे मथां राज़ी थी वञे, चाहियो था त रब जो तव्हांखे कुर्ब मिली वञे, त पोइ हीअं कयो जो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन उन्हनि सां गॾु वञी रहो जेके उथंदे वेहंदे यदऊन रब्बहुम उथंदे वेहंदे चवनि था अल्लाह, उथंदे वेहंदे पंहिंजे मालिक खे यादि था कनि, यदऊन सॾनि था पिया। उन्हनि जी ज़ुबान पंहिंजे रब जे सॾण खां सुके न थी, रब जे नाले सां तर रहे, रब जे नाले सां आली रहे थी। रब तो फरमाए त तव्हां उन्हनि सां गॾु वञी वेहो, युरीदून वजहहू, हाणे उन्हनि जी कचहरी में वया आहियो, हाणे वरी रब उन्हनि जी कचहरी जो अदब थो सेखारे। ध्यानु मुड़े मुंहिंजे ॻोठ वारा तव्हां अहिड़ा सुस्त हो जो असुल निमाज़ जो टेम थो थिए पोइ था अचो, वरी अचो था त थका थका वेठा हो थिया। अल्लाह तो फरमाए युरीदून वजहहू, पोइ जेॾीमहिल उन्हनि वटि वञो न उन्हनि जी कचहरी में त पोइ हेॾे होॾे न ॾिसो, हिन हुन पासे न वञो, पोइ हीअं कयो जो युरीदून वजहहू उन्हनि जे चेहरनि खे वञी ॾिसो, उन्हनि जे चेहरनि खे वञी ॾिसो, युरीदून वजहहू उन्हनि जे मुखनि खे, उन्हनि जे चेहरनि खे वञी ॾिसो, वला तअदु ऐनाक अन्हुम उन्हनि जे ॾिसण मां पंहिंजी अखियुनि खे फेरजो बि न, पंहिंजूं अखियूं हेॾे या होॾे फेराइजो न, पंहिंजा नेण, पंहिंजूं दीदूं, पंहिंजूं अखियूं मुंहिंजे प्यारनि जी चेहरनि खां न फेराइजो, मुंहिंजे वलीअ जे चेहरनि खे तकींदा रहंदो। मां अल्लाह जो ऐलान कयां त मां रब तव्हांखे पंहिंजो कुर्ब अता करे। वला तअदु ऐनाक अन्हुम, पंहिंजूं नेण, पंहिंजा अखियूं हेॾे होॾे न फेराइजो, मुंहनि खे तकींदा ॾिसंदा। अल्लाह युरीदून वजहहू, इहे चेहरा त के चेहरा आहिनि, इहे त के मुख आहिनि, इहे त मुंहं बि के मुंहं आहिनि जेके हर वक़्तु अल्लाह खे चाहिनि था, अल्लाह जी रज़ा था चाहिनि, जिन जे चेहरनि खां अखियुनि खे फेराइण जो हुकुम बि न आहे, कुझु त आहे न हिन जे चेहरनि खां।
अल्लाह जे वलीअ जी निशानी इहा ॾिसण सां अल्लाह यादि अचे। उन्हनि जे चेहरनि में अहिड़ी मणियाव आहे जो उन्हनि जे चेहरनि मां अल्लाह जे ज़िक्र जो तमाज़ो थिए। उन्हनि जे ॾिसण सां रब यादि ईंदो आहे। उहे चेहरा रब जा महबूब हूंदा आहिनि। अहिड़ा चेहरा तुंहिंजा महबूब आहिनि, हिकिड़ा चेहरा मुंहिंजा महबूब आहिनि। तोखे तुंहिंजा बच्चा वणनि था, तोखे तुंहिंजा घर वारा वणनि था, तोखे तुंहिंजा महबूब वणनि था। पर हिकिड़ा ॿार आहिनि जेके अल्लाह जा महबूब, अल्लाह जा रब उन्हनि जे चेहरनि खे तकींदो, रब उन्हनि जे चेहरनि खे ॾिसंदो। जंहिंखे रब ॾिसे उन लाइ हुकुम आहे त हाणे तव्हां वञो न उन्हनि वटि, वला तादो ऐनाक अनहुम, उन्हनि जे चेहरनि खां पंहिंजी दीदुनि खे अखियुनि खे फेराइजो न, तकींदा रहंदा, चेहरा ॾिसंदा वञो। ॾिसो मुंहिंजा पाना केॾा नूर वारा आहिनि। सुभान अल्लाह। हज़रत पीर नसीरुद्दीन नसीर साईं जो शेर आहे, नूर आँखों में तो चेहरों पे उजाले होंगे, नूर आँखों में तो चेहरों पे उजाले होंगे, मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे, मुस्तफा वालों के अंदाज, हश्र में उनकी शिफात के हवाले होंगे, अब तो उजाले ही उजाले होंगे, कब्र में अब तो उजाले ही उजाले होंगे। क़यामत जो ॾींहुं थींदो, हिकिड़ा माण्हू ईंदा, उनजा चेहरा चोॾीअ जे चंड वांगुरु हीअं चिमकंदा पिया, ॿरंदा पिया, जीअं सर्च लाइट ॿरंदी आहे, जीअं सिज चिमकंदो आहे, हुनजा चेहरा ईअं ॿरंदा पिया। माण्हू उन्हनि खे ॾिसी मलाइकनि खां पुछंदा, हे केरु केरु? नबी आहिनि, हे वली आहिनि, हे मलाइक आहिनि, हे फ़रिश्ता आहिनि केरु? हेड़ो मक़ाम जो हिन जा चेहरा चोॾीअ जे चंड वांगुरु पिया था चिमकनि। मलाइक चवंदा आहिनि नबी अथव न, वली अथव न, केरु बि कोन्हनि, हे उहे आहिनि जेके अल्लाह जी मोहबत में रोंदा। हे रुगो एतिरा रोना जो अल्लाह जी मोहबत में हिन जी पिंपड़ीअ जो वार पुसी पियो, उन जे सदके अल्लाह हिनखे हेड़ो मक़ाम अता फ़रमायो। जंहिंजी पिंपड़ीअ जो वार अल्लाह जी मोहबत में रोंदे पुसी वञे त उन जो चेहरो चोॾीअ जे चंड खां वधीक थो चिमके। तव्हां छा था सम्झो, जेके हर वक़्तु अल्लाह जी मोहबत में रोहनि, के अखियूं हूंदियूं न, उहे बि त के इंसान हूंदा। साईं था फरमाइनि, इहे जेमहिल क़यामत में अल्लाह जा बाना ईंदा न, हीअं अल्लाह जे साॼे पासे वेहंदा, नूर जा मिंबर लॻा पिया हूंदा। अल्लाह फरमाईंदो, छाजा हिसाब अचो हिते वियो, ॿियनि सां तव्हां अचो हेॾे, गर्मी लॻी पई आहे। सवा नेज़े ते सिज मथां हूंदो, ज़मीन ड्रामे जी, माण्हू नफ़्सी नफ़्सी में हूंदा, उन महिल साईं अल्लाह जी छांव में वेठा हूंदा। हीअं माण्हू ॾिसंदा त उन्हनि जा मिंबर माना कुर्सी जंहिं ते वेहंदा, ऐं कुर्सी आहे उन्हनि जूं जेके कुर्सियूं हूंदियूं उहे बि नूर वारियूं हूंदियूं। उन्हनि जा जिस्म नूर वारा, उन्हनि जा चेहरा नूर वारा, उन्हनि जे साम्हूं नूर हूंदो, उन्हनि जे पुठियां नूर हूंदो, उन्हनि जे साॼे नूर हूंदो, खाॿे नूर हूंदो, मथां नूर, हेठां नूर, नूर में हीअं पिया ॿरंदा, चिलकंदा, चिमकंदा, नूर वारा हूंदा। मलाइकनि खे हुकुम मिलंदो, हिनखे विहारियो अल्लाह जे साए में। जंहिंजी को बि सायो न हूंदो, इल्ला ज़िल्ल अर्शी
जेडी अर्श जो सायो हुंदो उन अर्श जी छाव में अल्लाह जे साजे पर वेठा रब फरमाईंदा घुरो बानो ता मुखे राजी कयो न घुरो हाणे जेको घुरणो तो घुरो